पीपी मिनार्टी विंग जे डिविज़नल सदर रमेश कुमार माली पारां मक़ामी हाल में मिनार्टी डिवीज़न जी गॾिजाणी कोठाई वई, जंहिं में पीपी मिनार्टी विंग सिंध जे सदर MPA डॉक्टर लालचंद ओकराणी, जनरल सेक्रेटरी सूबाई सलाहकार पूंजोमल भील, नवेद अंथोनी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। जिते डिवीज़न जे सदर रमेश कुमार माली चयो त मिरपुखार डिवीज़न में मिनार्टी वॾी अक्सर रखे थी। पीपी चेयरमैन ऐं सिंध जी क़यादत असां ते एतमाद कयो। जेकी ज़िम्मेवारियूं ॾिनियूं आहिनि उहे असीं पूरियूं कंदासीं। उन मौक़े ते मिनार्टी विंग सिंध जे सदर MPA डॉक्टर लालचंद ओकराणी सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी अकिलत जा अवां ॾिठो हूंदो त तमामु घणा मसइला आहिनि। अकिलत हिन ख़ासि करे डिवीजन में तमामु घणो रेशो आहे। मीरपुर डिवीजन में ओवरऑल 40% खां मथे आहे। त असां इहो इजलास नवाबशाह बेनज़ीर डिवीजन खां पोइ वरी हिते असां रखियो। असांजो इन करे जो हिननि सां तारीफ़ी प्रोग्राम थी वञे, उन खां वधीक असीं ॿियूं जेके अकिलत जा इशूज़ आहिनि उहे बि असीं हिननि जा ॿुधी वयूं। छा आहे जो 4 साल असांजी तनज़ीम अनाउंस थियल कोन हुई। चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी साहब इहे असांजी हफ़्तो खनि अॻु में तनज़ीम अनाउंस कई आहे। हाणे असांजो मुख़्तलिफ़ डिवीजन में इहे प्रोग्राम थींदा रहंदा। अकिलत जा जेके मसइला आहिनि असीं ॿुधंदासीं, पोइ उनखे वेही असीं पंहिंजी असेंबलियुनि में हल करण जी कोशिशि कंदासीं ऐं असांजी इलाक़ाइत जे अॻियां उनखे रखंदासीं। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मिरपुखास।